अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबियुल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। गमज़दों के लिए रहमते मुस्तफ़ा वो समंदर है जिसका किनारा नहीं। आशिक़ रसूल अल्लाह सुभान अल्लाह। गमज़दों के लिए रहमते मुस्तफ़ा वो समंदर है जिसका किनारा नहीं। हशर के दिन भी वो सबके काम आएंगे। भाऊ जान इंशाल्लाह बाद में बोलूं तो थींदा शाह साहब खां मां अर्ज़ कयो तो मां के बे पासे वञणो हो साईं जो इंशाल्लाह तां जे बयान खां वरी बोलूं तो थींदा। हशर के दिन भी वो सबके काम आएंगे। कौन है जिसको उनका सहारा नहीं। शागिद उस पे हुआ गे कलामे खुदा। शागिद उस पे हुआ गे कलामे खुदा। मुस्तफा की रजा गे खुदा की रजा। मुस्तफा की रजा गे खुदा की रजा। अपने महबूब से रब ने फरमा दिया। अपने महबूब से रब ने फरमा दिया जो तुम्हारा नहीं वो हमारा नहीं। अपने महबूब से रब ने फरमा दिया जो तुम्हारा नहीं वो हमारा नहीं। हशर के दिन भी वो सबके काम आएंगे। कौन है जिसको उनका सहारा नहीं। और कैसे काम आएंगे। क्या घड़ी होगी महशर में सब अंबिया। उर्दू समझता था ना सुभान अल्लाह। क्या घड़ी होगी महशर में सब अंबिया। उम्मतों को न देंगे कोई आसरा। उम्मतों को न देंगे कोई आसरा। क्या घड़ी होगी महशर में सब अंबिया। उम्मतों को न देंगे कोई आसरा। होगी सबकी जुबां पर यही एक सदा। होगी सबकी जुबां पर यही एक सदा। मुस्तफा के सिवा कोई चारा नहीं। मुस्तफा के सिवा कोई चारा नहीं। हशर के दिन भी वो सबके काम आएंगे। कौन है जिसको उनका सहारा नहीं। अल्हम्दुलिल्लाह आज 2 दिसंबर सन 2020 बमुताबिक 15 रबीउ सानी 1442 हिजरी हिंडियारी जे बरसा अवां जे न ॻोठ में बिरादर में मोहतरम हजरत मौलाना साईं सैयद सरदार हुसैन शाह साहब ऐं भाऊ मौलाना अब्दुल खालिक शर साहब ऐं जुमिला जमात जी सिक भरी दावत ते बुजुर्गन जे बार बार राब्ते सां अल्लाह साईं तां जे ॻोठ जी शायद पहिरों दफ़ो अॼु रब ज़ियारत भी नसीब कराई आ। कुरान बुधाइण जी रब साईं सआदत भी नसीब कराई आ। मुखे तां जे जलसे में 1 बजे बयान रखियल हो पर चूंकि रानीपुर शुगर मिल जे भरसा रोड ब्लॉक थी वियो। ये कम दे जो टाइम खबर तो लेकिन अध मुनो कलाक जे रोड ते लगी हो। काफी देर थी वई। ये माई कणो लगा और शाह साहब चो तो सही नमाज भी थे वरी बुजुर्गन जो जी जलसे में वरी बीहर वक्फो न थे। मां जो ठीक है नमाज भी जरूर थे तो असा वाहे का मकसद है नमाज जे लाइ। नमाज न पढ़जे तो जलसो कहिड़ो। मुंहिंजी दिल पंहिंजी चवंदी आहे अॻ में नमाज पोइ क़ुरान जो वायस। इमाम हुसैन करबला में सिर भी नमाज ते ॾिनो त भली गोलियुनि जी भली हथियारनि जी बरसात हुजे तीर तलवार खंजर जी बरसात हुजे पर हुसैन नमाज न छॾींदो। वक्त भी मुख्तसर आहे। अॻिते भी प्रोग्राम हले थो हुते भी पहुचणो आहे।
लेट भी थी वही आ। अल्लाह से को दुआ रब ताजे प्रोग्राम के मने बारगाह में मकबूल ऐं मंजूर फरमाए। कुरान जा आशिको दीन जा परवानो असा मदीने वाले साईं मिठे मोहम्मद पाक साईं जा गुलाम आयो। असा उलमा देवबंद जो अकीदो आ त असा मदीने वाले साईं जी जुती मुबारक जी जेका दस है वो भी अखिन में सुरमो करे पाइंदा। ऐं देवबंद जमात जो अकीदो आ असा सहाबा जा भी गुलाम आयो त अहल बैतन जा भी गुलाम आ। असा जी हिकड़ी अख शान सहाबा है त बी अख शान अहल बैत आ। जेको चवे त मां रुगो सहाबा जो गुलाम आ सोने अली सा लगे ही न यो अंधो आ ताणो आ हिन के हिकड़ी अख आ। जेको चवे त मां रुगो अली जे दर जो नौकर आ नबी जा यार साहब मुके वणदा ही न यो भी अंधो आ काणो आ हिन के भी हिकड़ी अख आ। असा जो परच में नबी बिन रंगन वारो अछन कारन पटन वारो झंडो जेको अल्लाह जे रसूल अम्मा आयशा सिद्दीका तैयबा ताहिरा हुमैरा जी चादर मुबारक मो जंगे बदर में ठहरायो। आयो सहाबा जो भी झंडो आ त हथ मथे करे जो अहल बैतन जो भी झंडो आ। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, जमीयत उलमा इस्लाम, परचमे नबवी, परचमे नबवी, नारे तकबीर। अल्लाह अकबर कबीरा। मुसलमानों कुरान जा आशिको दीन जा परवानो तदी त मुझे महबूब साईं जा साहबा मुझी अम्मा आयशा सिद्दीका तैयबा ताहिरा हुमैरा रज़ी अल्लाह अन्हा को पुछन था मदीने वारा साईं ओ मुझे महबूब साईं जो शान बुधा बीबी आयशा असा के मिठे मोहम्मद पाक जी सीरत बुधा अखलाक बुधा। ये अम्मा आयशा भी हुआ आयशा है जे घर में जिब्रील भी अल्लाह जा सलाम खणी दो। शाने माशा, शाने माशा, शाने माशा। वो चवंदे लम्मा के आशिक चयो न बीबी साहिबा जे शान में सिद्दीक़ अकबर की बेटी को नबी के घर खुदा लाया। वाह मुकद्दर मेरी अम्मा नबी का संग तूने पाया। ये हला है ना शिकारपुर ते दुआ कंदो वने। सिद्दीक़ अकबर की बेटी को नबी के घर खुदा लाया। वाह मुकद्दर मेरी अम्मा नबी का संग तूने पाया। तेरे बिस्तरे पर जी अम्मी जिब्रील कुरान लाता था। हाय बदबख्त तू एड़ी अम्मा आयशा के नऊज बिल्ला कुतिया जे लकब सा सदे तो अरे जेके गारियो थोड़े उन जे बिस्तरे ते त जिब्रील भी अल्लाह जो कुरान खणी दो। तेरे बिस्तरे पर जी अम्मी जिब्रील कुरान लाता था। हुमैरा का तैयबा का सिद्दीका का लक़ब दे कर मदनी मुस्कुराता था। अमिया शादे मुनकरन ते, अमिया शादे मुनकरन ते, अमिया शादे मुनकरन ते, लानत तुझे बेशुमार। उम्मत की अम्मी को नबी प्यारे ने फरमाया था। सिद्दीक़ अकबर की बेटी को नबी के घर खुदा लाया। ये हुआ मुझी अम्मा आयशा जेके मदीने जे मीर चयो आयशा पानी त खणिया। हाँ वो मुझी अम्मा आयशा जी झोल में मदीने वारो साईं आराम कंदो इए चमकंदो जिया जो ताज दरसे में बुखारी सैयद जे हथ में रब जो कुरान तो चमके ज़ियारत कयो। जिया सैयद जे हथ में कुरान तो चमके बीबी आयशा चती मुझी झोल में मिठो मोहम्मद इए चमकंदो। तदी तमा बार बार तकरीर में चोंदो आ त दुनिया में ब कुरान तव हिकड़ो खामोश कुरान आ हिकड़ो ॻाल्हाइण वारो कुरान आ। खामोश कुरान लाउड वारे के भी चाहे भलो लाउड तो हलाए। खामोश कुरान आ ॿियो ॻाल्हाइण वारो कुरान आ। खामोश कुरान ही सैयद जे हथ में आ जंहिंजो रोज़ दीदार कंदा हो मस्जिद में हाँ सही घर में पर ॻाल्हाइण वारो कुरान कहिड़ो आ। फरमाए वन नजमी इज़ा हवा मा ग़ल्ल साहिबुकुम वमा गवा वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुव इल्ला वह्युन यूहा। ओ
मुझा सोना नबी तू मक्के मदीने में ॻाल्हाईंदो आहे ज़बान मिठे मोहम्मद जी हूंदी आहे पर कलाम मां रब करीम जो हूंदो आहे नारे तकबीर नारे तकबीर शान मुस्तफा शान कुरान शान अबू बकर सिद्दीक शान उमर फारूक शान उस्मान गनी शान अली उल मुर्तजा शान हसनैन करीम शान अमीर मुआविया शान अम्मी आशा जो नामाने 4 यार बेशुमार लानत तुझे अब हिनखे त पाण सां गॾु खणी वञो गाउन वारे खे मुंहिंजे ओभर मां फिकी पियो आहियां भले मिठी खणी आहियां तूं खे चए हा मिठी आहे क़ुरान जा हे 2-3 ॾींहं खणी वञो असांखे थके माशाअल्लाह सैयदन जो मुरीद आहे क़ुरान जा आशिक़ो दीन जा परवानो थोरो तवज्जो कयो माॾे वक़्त मुख़्तसर आहे मुझे साईं फरमायो आयशा पानी त खणी आ याद है ना सिद्दीका पानी खणी आई मुझे साईं फरमायो आयशा वल तू पी त पो मां मोहम्मद पिया सजी दुनिया सिकंदी आ त असां मदीने वारे साईं जी ओभर पियो तव्हांखे खपे नबी साईं जी ओभर खपे अरे को वडेरे जी ओभर पिए को भोतार जी ओभर पिए को खान जी को चौधरी जी को सरदार जी को सैयद जी को आलिम जी को मुर्शिद जी को पीर जी को औलिया अल्लाह जी ओभर पिए सिकंदाओ और मदीने जो मीर थो थे सॼी दुनिया मुंहिंजी ओभर जे लाइ सिके आयशा मां मिठो मोहम्मद तुंहिंजी ओभर पीअण थो चाहियां अल्लाह अकबर तेरा शाह मेरा शाह बिबला शाह बिला शाह तेरा शाह मेरा शाह तेरा शाह मेरा शाह ये हबीबुल्लाह शाह कुरान दा आशिक़ो दीन जा परवानो मुंहिंजी अम्मा आयशा सिद्दीका तैयबा तारा दी जे साईं तव्हां पियो मां तव्हांजी ओभर पिया ना अरे यार ताजी दिल चवे त असां मिठे मोहम्मद जी ओभर पियूं त पोइ शाह साहब जी हीअ ॻाल्हि यादि रखो तव्हांजे पाड़े में शहर में के दोस्त साथी हाजी हज तो मोटी अचनि उमिरे वारा उमिरे तो अचनि त उन्हनि खे चवंदो कर मूंखे मके मदीने जो आबे ज़मज़म जो पाणी ख़ालिस पिया छो त आबे ज़मज़म उहो पाणी आहे मदीने जे मीर घुराए करे पाण पीतो ओभर बची पई साहबा के फरमा मुझे ओभर तवा वनी ज़मज़म जे खूह में हारियो दीवाना मस्ताना परवाना चौंदा सही असां न पियो फरमा ना अज मां रसूलुल्लाह के पाजा हुए भायर उम्मती याद था अचन जेके मुंहिंजो दीदार भी न कंदा त भी घर वेठे मोहम्मदी कलमो पढ़ंदा मुंहिंजी दिल थी चाहे मुंहिंजा पोयां उम्मती ये मिठो पानी ज़मज़म जो पी करे क़यामत फख्र कन खुशी कंदा सा मिठे मोहम्मद जी ओभर नसीब कई से बुधो दुनिया वारो कुरान जा आशिक़ो दीन जा परवानो ज़मज़म जे पाणीअ जे लाइ त मुंहिंजो मुर्शिद ॿेर वारो चवंदो हो ख़ुशी करे उहो माण्हू जेके ज़मज़म मिले छो त ज़मज़म अलाह साईं वटि जन्नत वारे पाणीअ ऐं हौज़े कोसर वारे पाणीअ खां बि शान में मथे आहे छो त अलाह साईं मिठे मोहम्मद जो 4 दफ़ा दुनिया में शक सदर करायो नबी साईं जो सीनो मुबारक चीरे करे हुजूर जी दिल के मुझे रब साईं 4 दफ़ा ज़मज़म जे पानी सां धोरायो अल्लाह अकबर जंहिं पाणीअ में हरम पाक जी ज़मीन जी बरकत अल्लाह जे हुक्म जी बरकत जंहिं पाणीअ में ज़मज़म में हज़रत नूरी मखलूक जे सरदार जिब्रील अलैहिस्सलाम जे पर जी बरकत ऐं हिकिड़ो अल्लाह जो नबी इस्माईल अलैहिस्सलाम जे खुड़नि जे पेरनि जी बरकत लगल अम्मा आयशा चती मुझे साईं आखिरी टाइम ते फरमायो दंदड़ त खणी आ 12 रबिउल अव्वल जो डी मुझी झोल में मदीने वारो साईं सुतला बुधो ठरी मीरवा जे इलाके वारो हंडियारी वारो इर्दो गिदनवा जा आयल आशिको तारके जा मुसलमानो बुधो कुरान जा आशिको अरे कंहिंजी झोल में भेण जो मौत थे कंहिंजी झोल में भाउ जी वफ़ात थे कंहिंजी झोल में अबे जी वफ़ात थे कंहिंजी झोल में ॾाॾे नाने जी वफ़ात थे कंहिंजी झोल में ॾाॾीअ जो नानीअ जो मौत थे कंहिंजी झोल में न्याणीअ जी वफ़ात थे कंहिंजी झोल में घरवारी जी वफ़ात थे मुड़स जी वफ़ात थे हाय सिद्दीका मां तुंहिंजी अज़मत तो कुर्बान वञा जंहिंजी झोल में
ॿिन्ही जहाननि जो सरदार मिठो मोहम्मद तो रब दे वञे। अल्लाह अकबर। उहा मुंहिंजी अम्मा आयशा मुंहिंजे साईं फरमा डंदड़ खणी आ। अम्मा आयशा डंदड़ खणी आई। साईं जो जिस्म में कमजोरी आ। आयशा डंदड़ पक्को आ, सख्त आ। इन मुसवाक के चबाड़े चबाड़े नरम करे पंहिंजे वात में पोइ मूंखे ॾे। अम्मा आयशा नबी से के डंदड़ चबाड़े चबाड़े नरम करे साईं खे चए साईं ता विहाणे ते तकिए ते आराम कयो। हे मुझे आयशा जे वात जो लौभ लगल आ। मां इन डंदड़ के पाणीअ सां धोई अचां छो त मिठे मोहम्मद जी नबूअत जो लौभ मथे आ। साईं जो वात मुबारक असां खां मथे आ। साईं मां धोई अचां। पाण फरमा ना 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 सिद्दीक़ा मां दुनिया के ॾेखारिया त मिठे मोहम्मद के पंहिंजूं घर वारियूं केॾियूं प्यारियूं ने। अखिमा दे कर टाइम थोरो आहे तॾहिं भाऊ खे चवंदा ढर ॾे। अल्लाह क़बूल कंदसि। आमीन चओ। वक़्तु मुख़्तसिर आहे, तवजो कर। छा कयूं राणीपुर शुगर मिल जी ट्रैक्टर टालियुनि जे कमनि जे करे देरि थी वई। क़ुरान जा आशिको दीन जा परवानो मदीने जे मीर मुंहिंजे साईं फरमायो आयशा धोइण जी ज़रूरत न आहे। अल्लाह अकबर। नबी भी आला त नबी जूं घर वारियूं भी आला। अरे तू असांजी शादी थींदी आ त तू असांजी घरवारी जी चूंड मिट माइट कंदा थी, अजीज करीब कंदा थी। कंहिंजो घर मासी गोले, चाची गोले, नानी गोले, मिट माइट रिश्तो गोलींदा। मुस्तफा करीम जे बिस्तरे में जेके घरवारियूं आयूं उन्हनि जी चूंड दुनिया जेके माण्हू न कई आ, उन्हनि जी चूंड अर्श वारे रब पाण कई आ। तरीद चेतो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम रिज्स अहलल बैत वयतहिरकुम तत्हीरा। ओ मुंहिंजा सोना बीबी तुझूं जेके भी घर वारियूं मां अल्लाह उन्हनि खे ईअं पाक कयो आहे, ईअं पाक कयो आहे जीअं मां रब खे पाक रखण जो हक़ आहे। ओ ज़ाकिर जी ॻाल्हि कूड़ी आहे, चो क़ुरान जी ॻाल्हि सची आहे। असां वटि दलील क़ुरान जो आहे। लिखण वारो लिखो, ॿुधण वारो ॿुधो, रिकॉर्ड करण वारो रिकॉर्ड कयो। तारीख़ त हाणे जी आहे न, क़ुरान त उन दौर जो कलाम आहे जॾहिं न ज़मीन हुई न आसमान। मौलाना ज़मीन आसमान जे ठहण खां 7000 साल पहिरों रब हिन कलाम जी तिलावत कई आहे। रब पाण पढ़ियो यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। हदीस में अचे तो भी ये सूरत भी अल्लाह पाण पढ़ी आ। ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितशक़ा इल्ला तज़किरतल लिमन यख़शा तंज़ीलन मिम्मन ख़लक़ल अर्ज़ वस समावातिल उला। पोइ मां तारीख़ जेका सहाबा के हुजूर जी घरवारनि के गंद लिखे अहिड़ी तारीख़ के मां ख़ैरपुर जे चौक ते बाहि ॾेई साड़िया। तारीख़ कूड़ी अथव, मिठे मोहम्मद जो क़ुरान अल्लाह जो क़ुरान सचो आहे। हिन क़ुरान में लिखल आहे आयशा जो शान। 18 आयतूं क़ुरान जूं बीबी आयशा जे शान में 18 सिपारे जी सूरत नूर में लथियो। मुंहिंजे साईं फरमायो आयशा डंदड़ धोइण जी ज़रूरत न आहे, तुंहिंजे वात वारो डंदड़ बग़ैर धोइण जे मां मिठो मोहम्मद पंहिंजे वात में विझां थो। पाणी खणी आई आयशा तू पी, सही हुकुम भला अदब खां मथे आ। अम्मा आयशा पाणी पीतो, थांव में ओभर बची वई। मुंहिंजे साईं फरमायो सिद्दीक़ा ॿुधाए कहिड़ी जाइ ते चप रखिया थी? मां मोहम्मद भी थांव में उन जाइ ते चप रखी पाणी पिया जाते तू जा चप उते मां मोहम्मद जा चप। शान अम्मी आयशा, शान अम्मी आयशा, शान अम्मी आयशा। अल्लाह इहे कबो थी घर वारनि सां प्यार। तू कॾहिं पंहिंजी घरवारीअ खे थांव धोराया न? अम्मा आयशा चए थी असां कॾहिं बीमार थी पवंदा हुआसीं, घर जो कमु रहिजी वेंदो हो। ॿिन्ही जहाननि जो सरदार लोलाक जो सरदार असांजो शोहर मिठो मोहम्मद असां सां गॾु वेही घर जो कमकार कराईंदा। वॾाई न कर घरवारीअ सां घरवारीअ खे कम में हथ वंडाइण, इहा बि मिठे मोहम्मद जी सुन्नत आहे। तोखे त उहे सुन्नतूं प्यारियूं न, सयूं खाऊं हलवा खाऊं, हे बि त सुन्नत हुन न।
अल्लाह अकबर। घरवारी के कम में हथ वडाइण भी मिठे मोहम्मद जी सुन्नत। याद रख जाए मुझे साईं के पंजी उम्मत प्यारी साहबा फरमांदा साईं जन जी जुती मुबारक छड़ी पई त सुई घुराए धागो घुराए मुस्तफा करीम पंजी जुती के टाको पंजे नबूत वारन उनन हथन सा हणन था जे हथ जी आंगुर जे इशारे सा चोडीअ जो चंद्र भी बटकुरा थी नंढे ओदे बचपन में जिन हथ जे आंगुरन चोडीअ जे चंद्र सा रांद खेडी उहे नबूत जा आला हथ मिठो मोहम्मद जुती के टाको दोणे दीवाना मस्ताना परवाना साहबा चंदा से ही छाता कयो सही असा के जुती दियो त असा टाको हणंदा सी सही ता छोटा तकलीफ कयो आने फरमाना ना ना जुती के टाको इन करे तो त मुजी उम्मत में के यतीम बार हुंदा अल्लाह के बाजार में गरीब हुंदा के बेचारा घर जा वडा हुंदा पांजो खर्चो इन मो हलाइंदा मता को मोची मता को यतीम मता को गरीब बाजार में त वडेरन जा दुकान भी होंदा भोतारन जा दुकान होंदा सेठन जा दुकान होंदा अरे ठरी मीरवा में नंढो दुकान हुन मोची जो होंदो जेको 20 रुपया वठी मानुन जा बूट पालिश करे मानुन जी जुतिया के टाका हणे मता को भोतार मता को काटन जे कपड़े वारो मता को जियला गाड़ी वारो वडाई में की उन गरीब ने बुरी नजर सा दिसे खबरदार मां मिठो मोहम्मद रोजे में नाराज थींदो मां अरे मां यतीमन जो यारा गरीबन जो यारा उन गरीब के भी घट नजर सा दुकान में न दिस जाए जेको मानुन जा बूट पालिश करे मानुन जी जुतिया के टाका हणाए घर जो खर्च दो हलाए अरे वो बाजार जो नंढो गरीब दुकानदार यतीम जो बार भी फख्र करे चवे त यारो जुतिया के टाको हणण एब न थव के जी जुतिया के टाको हणी बचन जी रोजी कमाइण भी मिठे मोहम्मद जी सुन्नत तव नबी उनके भी मयार लगा रहे जुतिया के टाको हणा त दुनिया उनके किनी नजर सा न दिसे पर आई जुतिया के टाका हणी रोजी कमाए इनके एब न दिसो या मिठे मोहम्मद जी सुन्नत तेजे करे अज सैयद हबीबुल्लाह शांतानी हथ बदी अर्ज खणी आवा अल्लाह जाने एड़े शफीक नबी सा प्यार कयो अम्मा आयशा चेती मुझे साईं जो आखिरी टाइम थियो हजरत जिब्रील दो जे साईं 12 रबीउल अव्वल जो डी या साईं इजराइल भी आवा जिब्रील भी आवा साईं दुनिया छडी दो हलंदो फरमाया जिब्रील अम्मा की आला मुझी उम्मत जो छा थींदो सुभान अल्लाह तू असा नबी से के नाराज कैसे नबी से के पंजी उम्मत केडी प्यारी आ आखिरी टाइम ते मुझी उम्मत जो छा थींदो हजरत जिब्रील दो जे साईं भला मां रब सा मिली चा या अल्लाह बिनी जान जो सरदार चे तो मां दुनिया न छडी दो मुझी उम्मत जो छा थींदो उम्मत नबी के नाराज कयो तू असा द रोज प्लेट घुमाए दाढ़ी कूड़े वनी ठरी मीरवा जी गंदी बाजार में उछलाईंदा नबी जी सुन्नत के तू असा कांच पंजी गोद भेजन को हेठ कंदा तू असा त यहूदी ईसाई जे तरीके ते जन्म डे मलाईंदा सालगिरह मलाईंदा इन साल तो वरी कंबर जे मुशरिकन नबी से जी खुशी में सालगिरह दा केक कटिया अल्लाह यो ईसाई जो कम जन्म डे मला सालगिरह मला तारीख याद कंदा ने बार जे जमण जी तारीख इया ओ वडो केक घुराए पो मोमबत्ती बारींदान ओ मोमबत्ती बारे पो नंढे बार के चवंदा अचो सब फोटो वोटो गडो वरी नंढे बार के चवंदा तू ये जो का सो मोमबत्ती के विसा वरी नंढो बार मोमबत्ती विसाइंदो वरी सब ताली वजाइंदा हैप्पी बर्थडे टू यू कंदा न यार ये ईसान जो कम यार उम्र जो गुजरी वने साल गुजरी वने वरी खुशी मनाण जन्म डे मनाण बर्थडे मनाण यो त को जायल मानो जो कम बाबा उम्र जो गुजरी वई साल गुजरी वो त अना कब्र जे वेजो थियो न ओ खुशी कजे या फिक्र कजे मौत जो फिक्र कजे आखिरत जो फिक्र कजे खुशी किया ये तो तुझी उम्र जो एक साल खत्म थियो न इस्लाम में न साल गिराए इस्लाम में न वर्सिया हाँ इस्लाम में वर्सी भी कोने सालगिरह भी कोने
इस्लाम में याद रख जाए कुरान जा आशको मंगना आई हे सही जुमाना हे वरी जेके असा वट रस्मो रवाज पहलने वनवा हे बुक्यूं हे छा सब ये वाणन जा तरीका ईसाइन जा तरीका असा जे इस्लाम में अची विया इस्लाम में रुगो निकाह हाने त कंबर में नबी से जी खुशी में केक घुराए उन केक ते नबी से जो रोजो शापला मोड मोबाइल में सबूता मौजूदा उन केक ते लिखला या रसूल अल्लाह या मोहम्मद रसूलुल्लाह पो कंबर वारो मुर्शिद काती खणी नबी से जे नाले के कटे हुजूर जे रोजे के कटे एक मुरीद के वात में केक खाराएंगा या नबी जो अखलाक ये नबी जी सीरत मला बिया मिलाद ये मला हुआ नबी से जे रोजे के मतो काती ता हला हुजूर जे नाले जे मतो शुरी अरे सुले हुदे बिया जो मौकेवा काफरन सा सुलो नामो तो थे नबी अली से को लिखाए दो अली तुझा अखर भला हजरत अली लिखे तो लिखो हाजा किताबुन मिन मोहम्मद रसूलुल्लाह अली लिखो तो ही अहदनामो सुलोनामो लिखता मिठे मोहम्मद अल्लाह जे रसूल जे तरफों काफरन एतराज कयो तू रसूलुल्लाह ते तो के मनो ही न था ओ सांजो सुलोनामो ये लफ्ज डारा हिय लिख रहा अली के जो हाजा किताबुन मिन मोहम्मद बिन अब्दुल्लाह आजा किताबुन मोहम्मद बिन अब्दुल्लाह ये लिखो हजरत अली के नबी से हुक्म कयो तो रसूलुल्लाह के ड्राई करे अली मोहम्मद बिन अब्दुल्लाह लिखो सुनो ना मुआ तो हजरत अली कलम रखो साईं दे तके जे दो साईं आसमान फाटी पवे जमीन चीर जी वने इयो कम अली को न थींदो अली दली आ ना मोहम्मद रसूलुल्लाह के अली ड्राई मोहम्मद बिन अब्दुल्लाह लिखे और ये वरी सदा आशिक रसूल था नबी से ने नाले दे शुरी दाल पर वो केक वात में खाइंदा यो इश्का तो के मिलाद मुस्तफा मलाणो आ त ये मला जी जो दोस्तन जलसो रखियो आ सुभान अल्लाह ऐसा मिलाद मुस्तफा है ना मदीने वाले साईं जो शान ये पढ़बो आ अल्लाह अकबर जिब्रील वयो मथे साईं जिब्रील वेस्ते से उम्मत मुझो साईं करे तो उम्मत जी दिल जाए मिले अल्लाह जिब्रील के जो जिब्रील वन मुझे सोने के दिल जाए दे अब तवा जो जलसे ते आया हो के राजी कर आया हो जल्दी बुधायो हाथ मथे करे मां भी खानपुर शिकारपुर को सफर करे आया मां भी के राजी कर आया हां ए सैयद हथ में कुरान ओ कुरान तू फैसलो कर ये सजी जमात चवे थी त असा रब के राजी कंदा हो अब मुर्शिद के राजी कंदान वली के राजी कंदान गौस कुतुब अब्दाल के राजी कंदान कादरी चिश्ती नक्शबंदी शेरवर्दी पीर मुर्शिद के राजी कंदान ओ मुजा अल्लाह सजी दुनिया तो के राजी करे साहबा तो के राजी कर सवाल को नबी तो के राजी कर सिद्दीक शहीद गाजी मुजाहिद इमाम अल बैत करबला जा शहीद मौला तो के राजी कर या अल्लाह 18000 मखलूक तो के राजी करे ए सुबह को वठी करे दीवाना वेठान आखिरी मेहमान तई रब दुआ तई वेंदा ये खल्क रब तो के राजी करे पर मौला तू भी तब बुधाए न कुरान में जो फैसलो कर रब तू भी सच्चो आ कुरान भी सच्चो आ जको खणी आयो मलाइक जिब्रील भी सच्चो आ जे सोने मोहम्मद ते कुरान लथो वो सोनो मोहम्मद भी सच्चो जे शहर में आयो मदीने में वो शहर भी सच्चा मौला अज खबर पेजी वने तो रब तू के राजी कंदो आ सजी दुनिया तो के राजी कंदी आ बुधो सैयद हथ में कुरान आ ए मुझे हथ में 3 सिपारो खुलला इन 3 सिपारे जी बिन सूरतुन में अल्लाह से जवाब दिनो चे तो सजी दुनिया मुखे राजी करे पर मां अल्लाह बिन शख्सन के राजी कया सुभान अल्लाह गणन शख्सन के बिन के रब उहे केड़ा चे तो नंबर पेरो वज़हा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक व मा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा रब तो फरमाए कोई शख्स बो फरमाया वसयुजन्नबुल अतqa अल्लज़ी युती मालहु यतज़क्का व मा लि अहदिन इंदहु मिन निमतिन तुजज़ा इल्ला बितिग़ा वजहि रब्बिल आला वलसौफ यरज़ा मुझे रब तो फरमाओ दुनिया वारो सजी दुनिया मा अल्लाह के राजी करे पर मा अल्लाह वो एक मिठे मोहम्मद के राजी कया बे सिद्दीक अकबर के राजी कया सुभान अल्लाह
ने फैसलो पाण कयो अड़े अड़े अबू बकर जारी तो जे मता खुदा कब्र में शिकिल फेराई जे कुरान में रब तो चे मां हिकु अल्लाह अल्लाह तो चे मां हिकु सिद्दीक के राजी क्या बे सोना मोहम्मद के राजी सुभान अल्लाह सहाबा के नगला हो जीरे जन्नत में ता पिया थी सुभान अल्लाह हां ते खुदा शिकिल फेरा शरीफ हुजूर दा सहाबा घटिन छा एडन के नगलाइंदो कर जे गर्मी जे मौसम हो जिया जमात मुजला पखो हलाया सैयद के भी हवा लगे या बहु दिलदार के भी हवा लगे या बहु सिराज अहमद की हवा लगे या हेरो मुझे नाथ खान बैठा उज़ैर अहमद उनके लगे हवा लगे या ना लगे या वो हलम मदीने में मुझे साईं जो साओ रोजो आ दिल नथी जब हलण जी चदो हो के वारफ्ता जो भी मदीने गया मदीने दा आशिक सुभान अल्लाह कर देखो सुभान अल्लाह कर हिन साल मदीनो दुसी हो के वारफ्ता जो भी मदीने गया सब्ज गुंबज को बस देखता रह गया सब्ज गुंबज को बस देखता रह गया सारी दुनिया में ऐसा हसी दिलरुबा सारी दुनिया में ऐसा हसी दिलरुबा दूसरा और कोई नजारा नहीं हशर के दिन भी वो सबके काम आएंगे कौन ये जिसको उनका सहारा नहीं है जो बोलो बुझ जाए जुल्म पे जुल्म सह कर ये बोले बिलाल बिलाल के वडियूं तकलीफूं आयो त तलवारी ते सुमारे पुठीअ ते पत्थर रखंदा लो तपाए बाह जा डब ॾिना वेंदा त बिलाल चवंदो अहद 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 तॾहिं त घुमे मके मदीने जी ज़मीन ते पियो जुतीअ जो खिसकाट मेराज जी रात मिठे मोहम्मद खे जन्नत में ॿुधण पियो अचे वो आस्तान छुटा तुझसे एक दम के लिए किसी के इश्क में तूने मजे सितम के लिए जफा जो इश्क में होती है वो जफाई नहीं सितम न हो तो मोहब्बत का कुछ मजा ही नहीं जुल्म पे जुल्म सा कर ये बोले बिलाल जालिमो ये गलत है तुम्हारा ख्याल दामने मुस्तफा को मैं क्यों छोड़ दूं दामने मुस्तफा को मैं क्यों छोड़ दूं इतना कमजोर ईमान हमारा नहीं आखिरी वो जुमलो चलो देखो कुर्बान में जा बजा मोमिनो ज़ियारत के कुरान जी देखो कुर्बान में जा बजा मोमिनो रब ने कैसे ये उनको मुखातब किया देखो कुर्बान में जा बजा मोमिनो रब ने कैसे ये उनको मुखातब किया कभी यासी कहा कभी ताहा कहा कभी यासी कहा कभी ताहा कहा नाम लेकर खुदा ने पुकारा नहीं नाम लेकर खुदा ने पुकारा नहीं हशर के दिन भी वो सबके काम आएंगे कौन ये जिसको उनका सहारा नहीं गमज़दों के लिए रहमत मुस्तफ़ा वो समंदर है जिसका किनारा नहीं बस वो आखिरी टाइम में मुझे महबूब वसीयत इहा कई दुनिया वारो मां वञा वठो पर ॿ शयूं छॾे थो वञा मुझी वसीयत इहा अथव मां मिठो मोहम्मद वञा वठो हिकु अल्लाह जो क़ुरान ॿियो रसूल जी हदीस ऐं मुंहिंजे साईं फरमायो नमाज़ पार अथव बेनमाज़ी थी नंबर जो मथां क़यामत ॾींहुं मां मुस्तफ़ा न सुञाणा पढ़ंदो नमाज़ हथ मथे करे चो नमाज़ पढ़ंदासीं कॾहिं जुमे जुमे ते मानी भी रोज था खाऊं ना अल्लाह के सजदो भी रोज दे हां नमाज पढ़ंदो मां गारंटी सा चवां तो नमाज जी बरकत सा के बुराइयों भी निकरी वेंदियूं नमाज जे करे वुज़ू जे करे ये जिस्म जो वुज़ू क़यामत जी 14 जे चंड को वधिक चमकदे मिठो मोहम्मद सुञाणे जन्नत वठी ऐं ॿियो वमा मलकत ईमानुकुम नौकरन ते बानन ते सख्ती न कजो गुलामन ते सख्ती न कजो मुलाज़िमन ते सख्ती न कजो हिते त घरों जेको कावड़ी जी अचे उहो बि पेशमा में रुसे वेठो आहे उहो बि पेशमा में कावड़े वेठो आहे पेशमा में वीचारनि जी पगार कुल 5000 7000 पोइ छा कई थी इन्हनि जे घर जो ख़र्च कीअं थो वधे
केॾा घरनि जा ख़र्च मुंहिंजे घर जो ई रुगो 13,500 महीने में बिल आयो आहे खीर जो हालांकि 4 ॿार आहिनि पोइ बि 13,500 मुंहिंजो बिल आयो अॼु जो मां बिल जो कढियो खीर जो त मथे ते हथ रखी चयो यार पोइ जेके तॾहिं ते वेही मौलवी पढ़ाइनि था उहे त रुगो पघार हुनजी खीर में ई अल्लाह ख़ुदा जो कसम एॾी महांगाई जो दौर हेॾे वियो त टोड़ीअ जे बंद ते वाइज़ो पेशमाम पढ़ाए पियो 70 ॿार वेठा जातो टोड़ीअ जो बंद टुटो सब्ज़ो ई वेठा ज़ात जा मां जो जलसे ते वियुमि चयो मां ॾे ख़बर आहे त घणी पघार थी जैसे 1700 रुपया 1700 पघार मां खे चयसि मां चयो तुंहिंजो घर कीअं थो हले हिते टमाटा ई महांगा लॻा पिया आहिनि कीअं थो घर हले खिली करे चयसि मुंहिंजा 2 भाइर आहिनि 2 अरबी टीचर आहिनि 80 90 हज़ार सरकारी पघार आहे उन्हनि जी पढ़ाइनि बि कोन था घर वेठा आहिनि मोकल आहे स्कूल खे पोइ बि पघार मिले थी 90,000 पघार हिकिड़े जी लख आहे पर पोइ जॾहिं महीने जी 25 या 27 तारीख़ थींदी आहे न मुंहिंजी 1700 पघार आहे उहे ॿाहिरि माॾे ईंदा आहिनि भाऊ 100 रुपयो उधारो त ॾिनो घर में भाॼी खोले बसि अल्लाह हिन जे सदके हलाए थो इन जो इहो मतिलबु न आहे त सुभाणे को तव्हां बि घटायो वरी तव्हां अञा वधायो कंदो न इंशाअल्लाह क़ुरान वारनि जी ख़िदमत दीनदारनि जी ख़िदमत कंदो इंशाअल्लाह हींअर दुरूद शरीफ़ पढ़ो भाऊ दिलदार जी इजाज़त सां मुख़्तसिर नात हिकिड़ी पढ़े भाऊ ज़ेर अहमद पोइ वरी भाऊ दिलदार जूं नातूं थींदियूं।